मुतशद्दिद मौलवी है ना, गायर मौलवी गायर उन्हनि खां मां बि बेज़ार आहियां। वेही था स्टेज ते घटि ॻाल्हाइनि ऐं नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाइनि, आलिम खे ज़ेब नथो ॾिए, घटिया लफ़्ज़ ॻाल्हाइनि। मुतशद्दिद गायर आलिम उहो दीन जो फ़ाइदो नथो करे, दीन जो नुक़सान थो करे, माण्हुनि खे वेझे करण जे बजाए माण्हुनि खे परे थो करे। मां अहिड़नि आलिमनि खे बि हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि। हाणे हिकिड़ो मौलवी थियो आहे, मस्करे जी जाइ ते मौलवी खे वठी था मीम्स ठहनि था उन्हनि जा। जीअं हिकिड़ो मस्करो अची जीअं मस्करी विझंदो आहे न, छा क़ुरान इन जे लाइ नथो आहे तव्हां मस्करियूं विझो? मदीने वारे साईं फरमायो त वैलुन लिमन युहदिसु फयकज़िबु युदहिक बिहिल कौम वैलुल लहू वैलुल लहू वैलुल लहू। बर्बादी आहे उन माण्हुनि जे लाइ कूड़ियूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे खिलाए, माण्हुनि खे खिलाइण जे लाइ कूड़ियूं ॻाल्हियूं करे। साईं फरमाईंदा इन जे लाइ बर्बादी आहे, इन जे लाइ बर्बादी आहे, इन जे लाइ बर्बादी आहे। 3 भेरा मदीने वारे साईं फरमायो। पोइ मिठा त इहो आलिम नाहे जेको दीन जी प्रचार जे बजाए को ॿियूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे दीन खां मुतनफ़िर करे। असां अहिड़नि आलिमनि ॾे वञण जी तव्हांखे तरग़ीब कोन ॾींदासीं जेके रब्बानी हक़ानी सच वारा आलिम आहिनि, उन्हनि जी सोबत में वेहो। ऐं दीन खे नुक़सान ॿिनि माण्हुनि वॾो पहुचायो आहे, हिकिड़ो जाहिल या बे इल्म मौलवी ऐं ॿियो जाहिल सूफ़ी। सूफ़ी पाण खे सूफ़ी सॾाइनि, न सूफ़ियत जी तसव्वुफ़ जी ख़बर आहे, न को उन्हनि खे फ़क़्र जी ख़बर आहे, न उन्हनि खे मारिफत जी ख़बर आहे, न उन्हनि खे बातिनी उलूम सां का को बहिरो मिलियो आहे। बसि नाले जा सूफ़ी बणिया, हिकु चारो चपड़ी वॼाईंदा जे असां सूफ़ी आहियूं, न ख़बर हेॾो जी न होॾो जी, ओट ते खिवड़नि ते माल तड़ींदा वतन, हे बि सही सूफ़ी आहे। मिठा इहो सूफ़ी न आहे, सूफ़ी उहो आहे जंहिंजे तसव्वुफ़ जा 4 लफ़्ज़ आहिनि। ते माना तौबा, स्वाद माना सफ़ा, वाह माना विलायत, फे माना फना। तसव्वुफ़ में उहो आहे जेको पहिरीं रब जे दर ते तौबा करे, अहिड़ी जो तौबा करण सां उनखे विलायत जो दर्जो मिली। पोइ जॾहिं उनखे सफ़ाई थिए, अंदर जी बातिन जी सफ़ाई थिए, विलायत जो दर्जो मिलंदो। विलायत जे दर्जे मिलण खां पोइ उहो फना फिल्लाह जे दर्जे ते पहुचंदो आहे। पोइ उन जे लाइ अल्लाह ताला हिजाब जा पर्दा हटाए उनखे पंहिंजे कुदरतुनि जा जलवा ॾेखारींदो आहे, उन ते मख़फ़ी राज़ रब खोले छॾींदो आहे। सूफ़ी उहो आहे गर्दन झुकाए त मदीने वारे मीर जो दर्शन ऐं दीदार। बेटा अहिड़नि सूफ़ियुनि जी सोबत में वञो। बाक़ी रहिया जेकी मुल्हिद आहिनि, जेके इल्हाद करण वारा आहिनि, हाणे थोरो सॾड़ो मिले न त हड़ ई मुल्हिद वञी गॾु थींदा। चंडरा चंडरो चंडरे खे सौको ते सोले ॻोल्हे ले कीअं सिंधी में पागो। हा मिठा त इहे जेके बेअदब गुस्ताख़ वञी